सिंध काबीना पारां मिल्स ऐं चकियुनि सां गॾु ख़ानगी वापारियुनि खे कणिक फ़राहम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीरी सदारत हेठि सिंध काबीना जो इजलास जारी आहे। लाइसेंस रखंदड़ वापारियुनि खे 100 किलो कणिक जी बोरी 8,000 में फ़राहम कई वेंदी। खुराक खाते जी इहा ब्रीफिंग आहे। सूबे में 3 लख मेट्रिक टन खां वधीक कणिक रिलीज़ करण लाइ दस्तियाब आहे। कणिक विकिरो करण सां 30 अरब रुपयनि खां वधीक आमदनी जो इम्कान आहे। अहिड़ी ब्रीफिंग में आहे। सिंध काबीना मकानी इदारनि खे मज़बूत बणाइण लाइ क़दमनि जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। शहीद बेनज़ीराबाद म्यूनिसिपल कारपोरेशन जे इंतिज़ामी ढांचे में तब्दीली मंज़ूर कई वई आहे। सिंध काबीना मलीर में नर्सिंग स्कूल जे क़याम जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। इब्राहिम हैदरी में नर्सिंग स्कूल लाइ 4 एकड़ ज़मीन मुख़्तस कई वई आहे। नर्सिंग स्कूल हसन सुलेमान मेमोरियल अस्पताल सां गॾु क़ाइमु कयो वेंदो। काबीना खे इहा आगाही ॾिनी वई आहे। अहम ख़बर आहे, सिंध काबीना पारां मिल्स ऐं चकियुनि सां गॾु ख़ानगी वापारियुनि खे कणिक फ़राहम करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास जारी आहे। लाइसेंस रखंदड़ वापारियुनि खे 100 किलो कणिक जी बोरी 8,000 में फ़राहम कई वेंदी।